अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरियाए 4 जेडियो न्यूज़ ऐं आवां वज़ीर उन्नड़ नाशा मां ख़बर शामिल कयूं था। एके दहरी जी दौड़ भरिसां ॻोठ ठारूमल में बिजली जी शार्ट सर्किट सबब बाहि लॻी वई, जंहिं सबब 12 घर सड़ी रख थी विया। घरनि में पियल समूरो सामान बाहि जे नज़र थी वियो। दौड़ लॻ ॻोठ ठारूमल में एजाज़ पालादी जे घर खे बिजली शार्ट सर्किट मां अचानक बाहि लॻी वई, जेका ॾिसंदे ॾिसंदे पाड़े जे ॿियनि घरनि खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो, जंहिं सबब इमदाद पालादी, अनवर पालादी, अकबर पालादी, आज़म पालादी, ख़ालिक पालादी, मज़ार पालादी, ज़मीर पालादी, रांझण पालादी, नज़ीर खानज़ादा ऐं अकबर खानज़ादा जा घर सड़ी रख थी विया। घर में पियल समूरो सामान, हंध, बिस्तरा, कपिड़ा, सोन, अनाज, रोक रक़म समेत हिकु गॾ ऐं 5 बकरियूं सड़ी वयूं। जॾहिं त बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन्हनि इख़्तियारनि ऐं सरहंदीअ वारनि खे अपील कई आहे त असांजा घर मुकमल सड़ी विया आहिनि, असांजो कुझु बि न बचियो आहे, असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, असांजी फिलफोर मदद कई वञे। A4 जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडियो न्यूज़।